फरमाता नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वादाती मुबारक जेकी मुंहिंजा प्यारा असहाब जे दिल है अल्लाह दा महबूब जदे को भी पैगाम जो फरमाईंदा हुआ उन टेम में हुआ असहाबन जे तरह के थोड़ा हांदे है असहाब समझी वेंदो हुआ त अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम आयो है ओ मदीनो जंहिंजे लाइ शायद फरमाए तो मदीने जो गालो अतीब महलो मदीने जो गालो अतीब रसूलुल्लाह व नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दादी मुबारक रहमत में वेंदी छा दिला अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन जी निस्बत थी विया अॻियां इमाम गज़ाली रहमतुल्लाह तआला अलैहि पाण फरमाए था त निमलतो सुलेमान फिल जन्नह हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वाले वा माकोड़ी जन्नत आते सुभान अल्लाह ये सभी शयूं जन्नत में वेंदी छाजे लाइ कोनो मअसादिकी मुझे सतन सां गॾु थी वञे त इस अल्लाह जे बरगुज़ीदड़ नबियनि सां तुंहिंजे ताबे सां तुम अल्लाह जे वलिन सां निस्बत थी वे त अल्लाह पंहिंजे प्यारनि जे सदके क़यामत जे ॾियारे मुंहिंजा प्यारा इन्हनि खे जन्नत में दाख़िल फरमाईंदे अॻियां इमाम गज़ाली रहमतुल्लाह तआला अलैहि पाण फरमाए तो कबशो इस्माइल फिल जन्नह हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी जगह पे अचण वारे बंदे भी जन्नतिया मुंहिंजा प्यारा अहिड़ी तरह अल्लामा इमाम गज़ाली रहमतुल्लाह तआला अलैहि पाण फरमाए था ये सभई शयूं जन्नतियां छाजे लाइ जो इन्हनि जी पंहिंजी ताबे सां पंहिंजी अल्लाह जे वञण सां पंहिंजी अल्लाह जे नबीअ सां निस्बत थी वे इन जे लाइ ये सभई शयूं जन्नत में वेंदो सलात जो भेरो तो सल्लल्लाहु अलैहि प्यारा मुसलमान भाइरो अल्लामा इमाम गज़ाली फरमाए थो त अल्लाह रब्बुल आलमीन या हदीस आंदी थे त जेको अल्लाह खे यादि कंदो आहे अल्लाह खे रिझाईंदो आहे मुंहिंजा प्यारा अल्लाह अल्लाह कौन से अल्लाह मिला अल्लाह अल्लाह करने से अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिला अल्लाह हवाले है तो अल्लाह से मिला देते हैं अल्लाह हवाले है तो अल्लाह से मिला देते हैं अल्लाह फरमाते जो तो मां अल्लाह के याद कंदो आहे मां उन जा कन बंधी में पवंदो आहियां जिनसां उहो ॿुधंदो आहे मां उन जो अखियूं बंधी पवंदो आहियां जिनसां उहो ॾिसंदो आहे मां उन जा हथ बंधी पवंदो आहियां जिनसां उहो
मुझा प्यारा उनजी ज़बान पंजी पवंदी तुसां मुझा प्यारा ॻाल्हाईंदो उनजी ज़बान ते ज़बान फेरण वारो अल्लाह नूर जो बानो हूंदो ऐं उनजी ज़बान ते बोलण वारो मां ख़ुदि रब्बुल आलमीन हूंदो खुदा जो कामिल वली हज़रत मंसूर रहमतुल्लाह ताला अलैह जेको अल्लाह खे याद कंदो अल्लाह उनजी ज़बान बंजी पवंदो तो ज़बान बंदे जी चुरंदी कलाम अल्लाह जो हूंदो हज़रत मंसूर रहमतुल्लाह ताला अलैह पाण मुंहिंजा प्यारा दिल मुरीदन में वेही करे ज़िक्र कंदा हुआ उनते मौन जी ज़बान ते जारी थी वेंदो अनल हक़ यानी आओ अल्लाह अनल हक़ जारी थी वेंदो मुंहिंजा प्यारा मुरीदन करे तो चुबला तव्हांजी ज़बान ते अनल हक़ यानी आओ अल्लाह जारी थी वेंदो मुंहिंजा प्यारा साईं जन फरमायो मुरीदो जेकर मां ईअं कया त तलवार खणी मुंहिंजो सिर कलम करे छॾिजो मुंहिंजा प्यारा जॾहिं अल्लाह जो कामिल वली ज़िक्र में आयो जोश में ख़ुरोश में आयो अनल हक़ ज़िक्र शुरू कई अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सभी मिल जो अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी माफ़ी कर दे हस्बी रब्बी मोहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह पर हर मुझा प्यारा पानी ज़िक्र में आया समरे बहते मरीज तलवार कदे कंध ते ये जो हीअं तलवार वारे मथा आवाज़ गूंजंदो आहे त बना सबरदार मुंहिंजो कामिल बाणे ते तलवार हलाई मुंहिंजा प्यारा आवाज़ आयो ऐं मुंहिंजे बाने जा मुरीद ही मंसूर जी ज़बान मंसूर जी आहे ऐं मंसूर जी ज़बान ते बोलण वारो मां अल्लाह आया ज़िक्र खुदा करे ज़िक्र मुस्तफ़ा करे है ज़िक्र खुदा करे ज़िक्र मुस्तफ़ा करे ऐसी ज़बान हमारे मुँह में खुदा करे प्यारा मुसलमान मारो हे अल्लाह जा वली हे अल्लाह जा कामिल बाला दोस्तों बुजुर्गो इल्म जी दरबार में आके इल्म वटा फेर हासिल करे हेड़ी नस्ल में ईंदा कयो ठिकाना तो हुताते हो लंघा सुभान अल्लाह जो आवाज ना आई है ताके हो लंघा सुतल हो सिजते सुतल हो सिजते अल्लाह दत्ता न दादा वया दत्ता दादा वया दे गाने न मारे
के होत लंघा